हवा मिटन माइटन के कुर्बारन के अपील तो कया तो मां टैक्सी ड्राइवर हाँ इतफाक़ सां मुझो एक्सीडेंट थी वियो आहे। मां लाइलाज पियो आहियां, जेको मुंहिंजो हाल हो मूं पंहिंजो इलाज करायो आहे। हाणे मुंहिंजी मजबूरी थी वई आहे, मुंहिंजो गोॾो वरे कोन थो, टंग बीही वई आहे, कमाइण वारो मुंहिंजो केरु कोन्हे को। जेतिरी थी सघे त मुंहिंजी मदद कयो। तव्हां पंहिंजो फुल तारीफ़ करायो। ॿुधी लियाकत नालो आहे मुंहिंजो, लियाकत अली जोयो, वेठल पडीदन में, असली ॻोठु मुंहिंजो खुई जलाल आहे। ॿुधी जेका महिरबानी थी सघे, जेको ॼाणे सुञाणे थो, जेको नथो ॼाणे सुञाणे, ऑफिसरनि खे कुर्बारनि खे अपील थो कयां, जेतिरी महिरबानी थी सघे। तव्हां पहिरियां कहिड़ो कमु कंदा? टैक्सी ड्राइवर, मोटरसाइकिल किराए ते वाहींदो हुउसि। इतफाक़ सां मुंहिंजी जंग भॼी पिया, मुंहिंजी मासूम नियाणियूं आहिनि, नंढड़ियूं नियाणियूं आहिनि, मुंहिंजो कमाइण वारो केरु कोन्हे को। जेतिरो जंहिंखां पहुची सघे मुंहिंजी मदद कनि, मां इस्पताल हवाले थियां, मुंहिंजो इलाजु कराइनि।